सा सिट नसारीन अलफ़ जंहिंजे अॻ में नाहक निहारीन पनाह ॿिया पिरियल सुर यमन कल्याण दास्तान पंजूं बेत नंबर 20 रसालो शावाणी। हाणे अचूं था औखनि अल्फाज़नि जी मानाइनि ते। सा सिट न उहा सिट जंहिंजो पहिरियों अखर अलफ़ आहे। सारीन जंहिंजो मसदर आहे सारण माना यादि करणु। सारीन माना यादि कनि दिलि ते आणीन जांचीन। अलफ़ न अलफ़ वारो पहिरियों अखर, हिते अलफ़ मां मुराद अलाब आहे। अलफ़ मां मुराद इंसानियत बि थी सघे थी। अलफ़ मां मुराद अलस्त वारो वाइदो। अॻ में माना शुरू में, मुंड में, मोहड़ में, मुहाग में। नाहक माना बेगुनाह, फिज़ूल, अजायो, खामखा, बिना के मक़सद जे। निहारीन माना जांचीन, ॾिसनि, ॻोल्हीन, उथलाए पुथलाए पढ़नि। पनाह ॿिया माना ॿिया पनाह, ॿिया वर्क। पिरीअ लाइ माना महबूब लाइ, प्यारे पिरी कान, सोणे सजन ख़ातिर। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। सा सिट न सारीन अलफ़ जंहिंजे अॻ में। हिन सिट में लतीफ़ साईं वक़्त जे मुला काज़ी इमाम यानी पेशवा सां मुखातब आहे त उहा सिट नथा यादि कनि जंहिंजो शुरूअ में अलफ़ अचे थो। नाहक निहारीन पनाह ॿिया पिरियल ही अजायो पिरी पसंदि ख़ातिर फालतू पनाह उथलाए पुथलाए पिया पढ़नि।